आइसक्रीम गरम हुजे त कंहिंखे बि नाहे वणंदी ऐं जेकॾहिं सूप या चांहि वरी थधा हुजनि त कंहिंखे नाहिनि वणंदा। अहिड़ी ई रीति हर शइ जो पंहिंजो अलॻि अलॻि ज़ाइको हूंदो आहे। कुझु खाधा गरम गरम ई वणंदा आहिनि जॾहिं त कुझु वरी गरम हुजनि त उन्हनि जो मज़ो ख़तम थी वेंदो आहे। थधो ऐं गरम खाइण इंसान जी सिहत ते अलॻि अलॻि असर छॾे थो। उहे असर इंसान खे कॾहिं कॾहिं सिहत जा मसइला बि पैदा कंदा आहिनि, जिन बाबति अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं। हिक तहक़ीक़ में माहिरनि चयो आहे त थधो खाधो गरम खाधे जी भेट में वधीक कैलोरीज़ वारो हूंदो आहे। घणे क़दुरु माण्हुनि जो इहो मञणु आहे त गरम खाधो खाइण सां पेट सही नमूने भरिजी वञे थो, जॾहिं त हक़ीक़त इन जे उबतड़ आहे। थधे खाधे अंदरि घणियूं कैलोरीज़ हुजण करे सणभ हूंदो आहे, जेको इंसान जी थोल जो सबबु बणिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त गरम सूप जो हिकु प्यालो हज़म थियण में 15 मिंट वठंदो आहे, जॾहिं त हुन जी भेट में आइसक्रीम वग़ैरह जहिड़ियूं थधियूं शयूं अधु कलाक में हज़म थियनि थियूं। इहो इन करे जो इंसानी जिस्म हिक ख़ासि गर्मी पद ते पंहिंजो कमकार सुठे नमूने कंदो आहे, जॾहिं त उन खां घटि गर्मी पद ते उन जे कम करण जी सलाहियत मुतासिर थिए थी ऐं हाज़मे जो अमल सुस्तीअ जो शिकार बणिबो आहे। जॾहिं खाधो पचायो वेंदो आहे त उन में मौजूदु ख़तरनाक जरासीम मरी वेंदा आहिनि ऐं उन खे सिहत जे लाइ फ़ाइदेमंद बणाए छॾींदा आहिनि। जॾहिं त को बि खाधो घणी देरि खां पोइ थधो थी वञे त उन में जरासीमनि जी मौजूदगी जे ख़तरनि में वाध थी वेंदी आहे, जंहिंजे करे थधा खाधा खाइण वारे माण्हुनि जे बीमार थियण जा इम्कान बि वधी वञनि था। उहे माण्हू बदहज़मी, गैस ऐं उल्टी वग़ैरह जो सवलाईअ सां शिकार थी वेंदा आहिनि। उन करे अहिड़नि माण्हुनि लाइ बुख दौरान थधी शयुनि बदिरां गरम खाइण बहितर रहंदो। विच थरो या गरम खाधो ज़ाइके जे हवाले सां उन करे बि बहितर हूंदो आहे त उन में सभु जो सभु शयूं गॾियल सॼियल हूंदियूं आहिनि, जेके उन जे ज़ाइके में वाध कनि थियूं। अहिड़ीअ ई रीति अहिड़ा खाधा हिक पासे त खुराक जे हवाले सां बहितरीन हूंदा आहिनि, त ॿिए पासे उन्हनि खे खाइण सां ज़ाइको बि वधीक महसूस थींदो आहे।